यादि कंदासीं अॼु उस्ताद बुखारीअ खे, जेको सिंध जो हिकु सुरीलो ऐं मशहूरु शाइर आहे। उस्ताद जे अज़मत जा हवाला घणा ई आहिनि, पर ख़ासि तौर ते उन जो जेको अज़मत जो हवालो आहे त उन जी शाइरीअ में एॾो तरन्नुम, एॾी मौसीक़ी ऐं एॾी उहा सवली दिलि में लही वेंदड़ शाइरी हुई जो उहा आवाम ताईं आराम सां पहुची वई। मां चाहींदुसि त पहिरियों उस्ताद बुखारीअ जी शाइरी मां तव्हांखे कुझु हिकु ॿ शयूं पढ़ी ॿुधायां, उन खां पोइ उन ते असां ॻाल्हायूं था उन जी शाइरी ऐं उन जे मुख़्तलिफ़ जेके ख़ूबियूं आहिनि शाइरीअ जूं, शाइराणा पासा उन जा आहिनि, उन ते पोइ था ॻाल्हायूं। हिकिड़ो मशहूरु उन जो उस्ताद बुखारी साहब जो शेर आहे जेको बैदुल मसरूर बि ॾाढो सुठो ऐं सुरीले अंदाज़ में ॻायो हो। भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायो वेठा आहिनि, भाड़ी माण्हू भाड़े ते जल्लाद घुरायो वेठा आहिनि, सूर्य माण्हू ॿेड़ियूं पायो सीस सिबायो वेठा आहिनि, फोरू माण्हू सभु कुझु फुरियो पोइ बि फुरण लाइ फेरा ॾियनि, फोरू माण्हू सभु कुझु फुरियो पोइ बि फुरण लाइ फेरा ॾियनि, फुरियल माण्हू ॿियो त छॾियो पर देसि फुरायो बीठा आहिनि, कूड़ा माण्हू कूड़ निसूरो ईंदड़ वींदड़ खे आछिनि, सचा माण्हू 16 आना सच लिकायो बीठा आहिनि, भोरा माण्हू भिबकियूं ॾेई सियाणनि खे था सम्झाइनि, सियाणा माण्हू सभु कुझु सम्झो वात सिबायो वेठा आहिनि, रहज़न माण्हू बघड़नि वांगुरु टोलियूं ठाहियो रोकिन राहूं, रहबर माण्हू हरणियुनि वांगुरु नेण टिमायो बीठा आहिनि, ॻोरा माण्हू हल्का माण्हू ककरनि वांगुरु चोट चढ़ी गजगारूं कनि, ॻोरा माण्हू जबलनि वांगुरु साह सुकायो बीठा आहिनि, शाही माण्हू पाण वणायूं छा न विञायूं वेठा आहिनि, शाइर माण्हू शान अञा उस्ताद बचायो वेठा आहिनि। इन खां अलावा उस्ताद जो हिकिड़ो ॿियो बि जेको आहे सो रोमेंटिक शेर आहे जेको ॻायो बि वियो आहे, ॾाढो सुठो मशहूरु बि थियो आहे। तूं भली दिलरुबा नाज़ कर देर कर, एतिरी सोच कर ज़िंदगी मुख़्तसर, जाग में गीत तो ते लिखां थो मिठा, निंड में ख़्वाब तुंहिंजा लहां थो मिठा, पंध में धुंध में आहे तुंहिंजी पचर, एतिरी सोच कर ज़िंदगी मुख़्तसर, दिलि घुरे थी मिठा हल त काछो घुमूं, टकरियुनि मां पयूं टकरियुनि मां पई टकरियुनि ते घुमूं, इश्क तूफ़ान आ तंग आहे शहर, एतिरी सोच कर ज़िंदगी मुख़्तसर, तूं भली दिलरुबा नाज़ कर देर कर, एतिरी सोच कर ज़िंदगी मुख़्तसर। इहे शेर पढ़ण जो मक़सदु हिकिड़ो इहो हुयो त असां पंहिंजे प्रोग्राम में उहा जेका शाइरी जी ख़ुशबू आहे उस्ताद जी उनखे शामिलु कयूं। इहा ख़ुशबू ॿिन्ही तरफ़नि खां मां चूंडी, हिकिड़ी त उनजी इनकलाबी रंग जेको उस्ताद जो आहे, जेको वोकल आहे ऐं ॾाढो लाउड आहे ऐं अवामी हिकिड़े नारे वांगुरु आहे, उन जी चूंड कई मां, ऐं ॿियो उन जो हिकिड़ो सॉफ्ट ऐं हिकिड़ो कोमल ऐं जेको धीमो आवाज़ु प्यार वारो मोहबत वारो, उहे ॿई मां तव्हांखे ॿुधाया। उमेद त तव्हांखे वणिया हूंदा, मशहूरु शेर आहिनि उहे। उस्ताद जे जेका ख़ूबी मूंखे सम्झ में अचे थी उहा इहा आहे त हुन शाइरीअ में जिते तमामु ॾुखियूं ॾुखियूं ॻाल्हियूं, वॾा वॾा फ़लसफ़ा, ॾुखिया ॾुखिया लफ़्ज़ पेश कया वेंदा हुआ, उते उस्ताद तमामु हिकिड़े देसी अंदाज़ में, मासूमाणे अंदाज़ में, आशिक़ाणे अंदाज़ में ॻाल्हि कई ऐं सवलनि लफ़्ज़नि में कई। एॾा सवला लफ़्ज़ ऐं एॾो तरन्नुम भरिया ऐं एॾो रिदम भरिया ऐं एॾा सचा, एॾा सुहिणा जो उहे बिना कंहिं तकलीफ़ जे माण्हुनि जे दिलि में रूह में लही विया। न त ॿियनि शाइरनि जी शाइरी ॾुखी हूंदी, उहा आम माण्हू जेको घणो अदबी ज़ौक़ नथो बि रखे या घणो पढ़ियल बि नाहे, उन खे सम्झण में ॾुखियाई थींदी आहे। उन में इन ॻाल्हि में को शक कोन्हे त उन्हनि जी
फ़लसफ़ियाणी ॿियनि शाइरनि जी शाइरी बि तमामु आला आहे, उन खां को इनकार कोन्हे। उहा जॾहिं ट्रांसलेट थी ॿाहिरिनि मुल्कनि में ॿाहिरिनि ॿोलियुनि में तर्जुमो थियूं थियनि त माण्हू हैरान था थियनि। पर उस्ताद भली तर्जुमो न बि थिए, उहो असांजे जेको ॻोठनि में माण्हू वेठो आहे या का माई वेठी आहे, का सहरा थी ॻए, का बर्थ थी भरे, को बकरार आहे, को रेढार आहे, उनखे बि आसानीअ सां सम्झ में अचे थी ऐं उन जे दिलि में लही वञे थी ऐं उहो बि उनखे जिते किथे वेही झूंगारे थो। इहा उन जी ख़ूबी आहे। उन जे लाइ असांखे लुग़तूं ॾिसी लफ़्ज़नि जी मानाऊं तलाश करणियूं नथियूं पवनि। उहा सिंपल शाइरी ऐं वणंदड़ शाइरी आहे जेका दिलि में लही थी वञे। उस्ताद बेशक हिकिड़नि असांजे सिंधी शाइरीअ जी तारीख़ ॾाढी सुहिणी आहे, जंहिंमें क्लासिक दौर खां पोइ जदीद दौर ऐं हींअर ताईं तमामु सुठो लिखियो थो वञे। पर उन्हनि ख़ुशनसीब शाइरनि में इन सॼे अरसे में जिन खे तमामु घणो हिकिड़ो अवामी प्यार ऐं अवामी मोट ऐं शोहरत मञता मिली, उन्हनि में उस्ताद हिकिड़ो ख़ुशनसीब शाइर आहे। ऐं उस्ताद जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिते मूंखे महसूसु थी थिए जेका उन जी तमामु वॾी ख़ूबी हुई, उन शाइरीअ खे सिर्फ़ु किताब ताईं न रखियो, उन शाइरीअ खे सुरनि में ॻारायो। उहे जेको हू लिखंदो हो गीत, ग़ज़ल, नज़्म, उहे ॻाराया विया। हुन पाण बि कोशिशूं करे, हू पाण बि सुठो मौसीक़ार हो ऐं उन पाण जेको आहे सो उहे ॻाराया मुख़्तलिफ़ फ़नकारनि खां। ऐं उहो ॻायल जेको कलाम आहे उहो वधीक माण्हुनि ताईं रीच थो थिए, पहुचे थो। ऐं ज़ाहिर आहे असां वटि किताब पढ़ण वारो ऐं संजीदा शाइरी पढ़ण वारो हल्को, किताब वारो घटि आहे, पर मौसीक़ी हर को ॿुधे थो। इन जे करे उहा वधीक पॉपुलर थी वई, माण्हुनि ताईं पहुती। इहा ॻाल्हि उस्ताद खां अॻु में क्लासिक्स में लतीफ़ साईंअ वटि मिले थी, जंहिं सॼो पंहिंजो कलाम जेको आहे, जेको रिसालो आहे, उहो सुरनि में समायो। उन जा सुर आहिनि, पोइ उते उहे भिटशाह ते उहे पंहिंजे जेके उन जा हूंदा हुआ डिसाइपल्स हूंदा हुआ, उहे ॻाईंदा हुआ। ऐं उहा सॼी शाइरी ॻायल शाइरी आहे। इन जे करे उहा माण्हुनि जे दिलनि में एतिरा साल गुज़रण जे बावजूदि बि अञा ताईं मौजूदु आहे पंहिंजे पूरी ख़ूबसूरतीअ सां। उहा शाइरी जेका यादि रहिजी वञे उहा अमर थी वेंदी आहे। उन में भली फ़लसफ़ियाणा ऐं दानिश्वराणा जंप्स न हुजनि, पर हिकिड़ी सिंपल ऐं ख़ूबसूरत शाइरी जेका माण्हुनि खे यादि रहिजी वञे, अमरता उहा ई माणे थी। उस्ताद बुख़ारी जिते घणो डिस्कशन थी सघे थो, उन जे फ़िक्री, फ़नी, ॿोलीअ जे हुस्न वारा पासा मुख़्तलिफ़ उहे डिस्कस करे सघजनि था। पर हिते हिन मुख़्तसिर प्रोग्राम में असां चाहियो पए त उस्ताद खे यादि कजे। उस्ताद बुख़ारी जेको 9 अक्टूबर ते हिन दुनिया मां हलियो वियो, पर सिंधी शाइरीअ में, सिंधी अहले ज़ौक़ जे दिलनि में ऐं सिंधी जेको माण्हू जेको शेर, मौसीक़ी, आर्ट सां मुहबत करे थो, उन्हनि वटि उस्ताद हमेशह मन में मौजूदु आहे। बसि असां हिन जे वरसीअ ते उनखे यादि कंदे उन जे लाइ ही नंढिड़ो प्रोग्राम हिकिड़ी भेटा तौरु पेश कयो। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।